अस्सलाम वालेकुम दोस्तों, असांजे यूट्यूब चैनल सिंध टेक इन्फो ते अवांखे भलीकार। दोस्तों, असां अॼु की हिन पंहिंजी वीडियो में अवांखे अल राजही बैंक में इंटरनेशनल बेनिफिशियरी ऐड करण जो तरीक़ो ॿुधाईंदासीं। दोस्तों, असां पंहिंजे अकाउंट मंझां मोबाइल बैंकिंग ज़रिए जेका ट्रांज़ेक्शन कंदा आहियूं, उहा खणी लोकल हुजे या इंटरनेशनल हुजे, उन खां पहिरीं असांखे लाज़मी बेनिफिशियरी ऐड करणो पवंदो आहे। अगरि लोकल ट्रांज़ेक्शन आहे त लोकल बेनिफिशियरी, अगरि जे इंटरनेशनल ट्रांज़ेक्शन आहे त इंटरनेशनल बेनिफिशियरी उहो लाज़मी ऐड करणा पवंदा आहिनि। सो अॼु असां अव्हांखे इंटरनेशनल ट्रांज़ेक्शन जे लाइ इंटरनेशनल बेनिफिशियरी पंहिंजे अकाउंट में ऐड करण जो तरीक़ो सम्झाईंदासीं। उन लाइ महिरबानी करे वीडियो खे मुकमल ऐं गौर सां ॾिसंदा, ऐं अगरि अव्हांखे मालूमात पसंदि अचे त वीडियो खे लाइक करण सां गॾु पंहिंजनि दोस्तनि में शेयर ज़रूरु कंदा। ऐं अगरि नई मंझां असांजे चैनल ते वीडियो ॾिसी रहिया आहियो त महिरबानी करे आईंदा अहिड़ियूं वीडियोज़ मालूमात ॾिसण जे लाइ असांजे चैनल खे जेको सो सब्सक्राइब कंदा ऐं उन सां गॾु घंटी वारे बटन खे वॼाए छॾींदा त जीअं असांजूं वीडियोज़ वक़्तु सिर अव्हां ताईं पहुची सघनि। पोइ दोस्तों, हाणे असां हलूं था मोबाइल स्क्रीन ते अव्हांखे जेको सो बेनिफिशियरी ऐड करण जो मुकमल तरीक़ो सम्झायूं था। सभ खां पहिरीं असां जेको सो पंहिंजी अल राजही जी एप्लीकेशन खे ओपन कंदासीं। दोस्तों, सो अल राजही एप्लीकेशन ओपन करण खां पोइ असां ट्रांसफ़र वारे ऑप्शन ते क्लिक कंदासीं। पोइ असां एड बेनिफिशियरी खे क्लिक कंदासीं। पोइ असां खां उहो जेको सो पंहिंजी बैंकिंग जो जेको सो ऐप जो जेको सो पासवर्ड घुरंदो। असां पासवर्ड वारी जॻह ते पंहिंजो जेको सो पासवर्ड फिल कंदासीं। पासवर्ड फिल करे ओके कंदासीं त असांजो जेको सो असांजे अकाउंट सां जेको मोबाइल नंबर हूंदो उन ते असांखे वन टाइम पासवर्ड OTP पासवर्ड मोकिलींदा। सो जीअं असां वटि मोबाइल ते OTP पासवर्ड ईंदो, असां उहो 4 अंगनि वारो OTP पासवर्ड हिन में फिल कंदासीं त असांजो हीउ खुली वेंदो पंहिंजो एप्लीकेशन खुली वेंदी। मां ॾिसी सघो था हीअ जेके 5 ऑप्शन आहिनि बेनिफिशियरी जा। अल राजही बेनिफिशियरी, लोकल बैंक, चौथे नंबर ते आहे इंटरनेशनल बेनिफिशियरी। असां इंटरनेशनल बेनिफिशियरी खे क्लिक कंदासीं। इंटरनेशनल बेनिफिशियरी ते क्लिक करण खां पोइ पहिरियों ऑप्शन जेको साइड टू इंडिविजुअल आहे, ॿियों जेको सो कंपनी आहे। सो असां इंडिविजुअल कंहिं फ़र्द ॾे मोकिलियूं था, असां इंडिविजुअल खे सिलेक्ट कंदासीं। इंडिविजुअल खे सिलेक्ट करण खां पोइ असांखे कंट्री घुरंदो। असां कंट्रीअ जी जॻह ते पाकिस्तान लिखंदासीं। जेको जंहिं मुल्क ॾे मोकिलींदो उन मुल्क जो नालो लिखंदो। पाकिस्तान लिखण खां पोइ जेको सो असांजे करंसी जा ऑप्शन ईंदा, यूरो, पाकिस्तानी रुपीज़ ऐं डॉलर। ज़ाहिर आहे असां पाकिस्तानी रुपीज़ मोकिलियूं था। उन खां पोइ वरी 3 ऑप्शन ईंदा त तव्हां बैंक में मोकिलणु था चाहियो, बैंक अकाउंट में मोकिलणु था चाहियो या कैश पिकअप। असां जेको सो ट्रांसफ़र टू बैंक में कयोसीं। उन खां पोइ आइटम पुछंदो तव्हां कहिड़े चैनल ज़रिए मोकिलियो था, मनीग्राम, बैंक टू या असां जेको सो टू बैंक वारे ऑप्शन खे सिलेक्ट कयोसीं। उन खां पोइ जेको सो असांखां उहो बैंक पुछंदो। पाकिस्तान जे समूरनि बैंकनि जा नाला अची वेंदा। तव्हां कहिड़ी बैंक में मोकिलणु था चाहियो, अव्हांजो अकाउंट जंहिं बि बैंक में हुजे अव्हां उन बैंक जो नालो लिखंदव। मिसाल तौरु असांजो आहे MCB में, त असां जेको सो MCB लिखियोसीं। MCB लिखण खां पोइ जेको सो उन जो ब्रांचूं अची वेंदियूं। पाकिस्तान में जिन बि शहरनि में MCB जूं ब्रांचूं आहिनि सभई अची वेंदियूं। अव्हां जंहिं बि शहर में हुजो, मिसाल तौरु असांजो दादू आहे, असां दादून में फिल कयोसीं। उहो फिल करण खां पोइ जेको सो हीउ इंटरफेस असांजे मोबाइल ते ईंदो। सभ खां पहिरीं आहे जेको सो बेनिफिशियरी डिटेल। बेनिफिशियरी डिटेल में सभ खां पहिरीं मथां आहे बेनिफिशियरीज़ फस्ट नेम, यानी बेनिफिशियरी जो पहिरियों नालो। मिसाल तौरु जेको अव्हां वटि असां वटि नालो हूंदो आहे उहो ई फस्ट नालो हूंदो आहे। उन खां पोइ आहे जेको सो फैमिली नेम, बेनिफिशियरी फैमिली नेम। जेका ज़ात हूंदी आहे उहा असां हुनखे बेनिफिशियरी जो फैमिली नेम चवंदा आहियूं। उन खां पोइ आहे बेनिफिशियरी जी जेका नेशनलिटी छा आहे। लाज़मी आहे पाकिस्तान मोकिलियो था, उनजो शनाख़ती कार्ड पाकिस्तान जो आहे, तव्हां पाकिस्तान लिखंदव। उन खां पोइ जेको सो ईंदो अकाउंट नंबर। अव्हां जंहिं माण्हू ॾे मोकिलियो था उनजो जेको अकाउंट नंबर आहे उहो अकाउंट नंबर अव्हांखे IBN नंबर समेत लिखणो पवंदो। IBN नंबर चइबो आहे इंटरनेशनल बैंकिंग कोड खे। सम्झी ॻाल्हि। हिकिड़ो त हूंदो आहे ख़ाली अकाउंट नंबर, जीअं असां पाकिस्तान में मोबाइल जो नंबर डायल कंदा आहियूं 03 खां पोइ जेको सो नंबर हूंदा आहिनि 10-11 नंबर हूंदा आहिनि। पर जेकॾहिं असां इंटरनेशनल मुल्क खां डायल कंदा आहियूं त 0092 इंटरनेशनल कोड हणंदा आहियूं। सेम बैंकिंग में ईअं ई तरीक़ो हूंदो आहे। हिकिड़ो हूंदो आहे अकाउंट नंबर, ॿियो हूंदो आहे IBN अकाउंट नंबर। IBN अकाउंट नंबर यानी इंटरनेशनल ट्रांसफ़र अकाउंट नंबर। सो असां IBN मुकमल जेको सो IBN PK खां शुरू थिए थो उहो लिखंदासीं। उन खां पोइ जेको सो असां नेक्स्ट ते जेको सो क्लिक कंदासीं।
उन खां नेक्स्ट ते क्लिक करण खां पोइ जेको सो असां वटि हीअ इंफॉर्मेशन इंटरफेस ईंदो त हू असांखे ॿुधाए थो त बाबा हीअ अव्हां पढ़ी वठो त हीअ जेका अव्हां इंफॉर्मेशन फिल कई आहे इहा सही आहे। बेनिफिशरी जो नालो, बेनिफिशरी जी नेशनलिटी, बैंक जो जेको सो ब्रांच सभु सही आहिनि। अगरि सही आहिनि त तव्हां कन्फर्म खे क्लिक कंदव। कन्फर्म ते क्लिक करण खां पोइ जेको सो वरी अव्हांजे मोबाइल ते वेरिफिकेशन जे लाइ 4 अंगनि वारो जेको सो OTP कोड ईंदो। सो असां वेट था कयूं जीअं असां वटि OTP कोड पहुतो असां फिल कयोसीं। जी नाज़रीन, असांजो बेनिफिशरी लिखिजी आयो आहे त कॉल मी। हाणे उहो कन्फर्म करण जे लाइ अव्हांजे मोबाइल फ़ोन ते अव्हांखे कॉल कंदा। हू अगरि अव्हांखे कॉल कनि त अव्हांखे कुझु बि नाहे करिणो। अव्हां कॉल ओके कयो, कॉल रिसीव कयो, ॿियो कुझु बि नाहे करिणो। हू इंग्लिश में अव्हांखे ॿुधाईंदो। अगरि अव्हां बेनिफिशरी वाक़ई इहो कन्फर्म करणु था चाहियो त अव्हां सिर्फ़ु हिकु वारे अंग खे दॿायो, ॿियो कुझु बि अव्हां न कयो। सिर्फ़ु कॉल रिसीव करे कॉल थोरो ॿुधी 2-3 सेकंड, उन खां पोइ अव्हां जेको सो हिकु वारे नंबर ते प्रेस कयो। अव्हां जीअं हिकु वारे नंबर ते प्रेस कंदव त जेको सो अव्हांखे कांग्रेचुलेशन, अव्हांखे मुबारकूं ॾींदो त बाबा अव्हांजो बेनिफिशरी एड थी वियो आहे। इहा ॾिसी सघो था। असां जीअं हिकु क्लिक कयोसीं, हिकु क्लिक करण खां पोइ अव्हां डन वारे जो मथां डन वारो ऑप्शन आहे उन ते क्लिक कयो त हीअ अव्हां ॾिसी सघो था असांजो बेनिफिशरी एड थी चुको आहे। असां तव्हांखे चेक करे था ॿुधायूं। हाणे असां वञूं था पंहिंजो इंटरनेशनल बेनिफिशरी वारे ऑप्शन में। हीअ अव्हां ॾिसी सघो था, हे प्लस वारे बटण खां हेठि हे नालो लिखियो पियो आहे जेको असां बेनिफिशरी एड कयोसीं। हुनजो बैंक अकाउंट लिखियो पियो आहे, सभु कुझु सॼी तफ़सील लिखियो पियो आहे।